एडवर्ड मंक जी दी स्क्रीम खे ॾिसी तव्हांखे कहिड़ो अहसासु थींदो आहे? ख़ौफ़, अकेलाई या उम्मीद जो? तसव्वुर करियो तव्हां ओस्लो जे हिक काठ जे रस्ते ते बीठा आहियो। आसमान में को आम सिज लथे जो मंज़र नाहे, पर हिक गहरी रत वहंदड़ ॻाढ़ाण आहे। एडवर्ड मंक हिकु हक़ीक़ी वाक़ियो छुटियो हो। 1883 में इंडोनेशिया जो क्राकाटोआ ॿरंदड़ जबल फाटो हो, जंहिंजी रख सॼी दुनिया में पखिड़िजी वई ऐं नॉर्वे जी शाम खे हुन ख़ौफ़नाक बाहि जहिड़े रंग रंगे छॾियो। हीअ बाहि सिर्फ़ आसमान में नाहे, पर मंक जे रूह में बि हुई। संदसि माज़ी मौत जहिड़े ॾुख सां भरियल हो। नंढपण में ई माउ ऐं भेण खे विञाइण, ॿी भेण जो दिमाग़ी अस्पताल में हुजणु ऐं पाण सख़्त डिप्रेशन जो शिकार थियणु संदसि मुक़दर बणियो। हुन चयो हो त बीमारी ऐं मौत हुन जे पींघे ते पहिरो ॾींदड़ कारा मलाइक हुआ। तस्वीर जे मरकज़ी शक्ल खे गौर सां ॾिसो, जंहिंजा हथ कननि ते रखियल आहिनि। हू पाण रड़ न पियो करे, पर काइनात मां उथंदड़ हिकु ख़ौफ़नाक रड़ ॿुधी रहियो आहे। हू पंहिंजे अंदर जी परेशानी ऐं होल खां बचण लाइ कन बंदि करे रहियो आहे। हीउ हिकु शदीद पैनिक अटैक जो लम्हो आहे। उन करे ई उन इंसान जी जिन्स या वजूद खे वाज़े न कयो वियो आहे, छो त हीअ बेचैनी कंहिं सां बि थी सघे थी। बिर्ज जे ॿिए पासे ॾिसो, मुसव्वर जा दोस्त सुकून सां हली रहिया आहिनि, हुन जी ज़हनी हालत खां बेनियाज़। मंक संदसि कुटुंब सां उन महल भेण खे चरंजी अस्पताल में दाख़िल करण ॿिए शहर में वियो हो ऐं दहशत महसूस कंदे ॿाहिरि निकिरी आयो हो। कंपोज़िशन जे लिहाज़ खां रस्ते जूं सिधूं लीकूं हक़ीक़त जी दुनिया आहिनि, जिते हुन जा दोस्त बेख़बर हली रहिया आहिनि, पर पाणी ऐं आसमान ईअं लुड़ी रहिया आहिनि ॼण को तूफ़ान हुजे। मरकज़ी वजूद ॼण तस्वीर जो सवालिया निशान बणिजी वियो आहे। जॾहिं मूं स्कूल में पहिरियों भेरो हीअ मुसवरी ॾिठी त मुंहिंजे ज़हन में हिरोशिमा जी एटमी बमबारीअ जो मंज़र उभरी आयो, जिते मासूम ॿार पंहिंजे सड़ंदड़ खल सां दहशत ऐं ख़ौफ़ में भॼी रहिया आहिनि। जेतोणीकि हीअ पेंटिंग बमबारीअ खां ॾहाका अॻु ठही हुई, पर उन जी बनावट उन दर्दनाक तारीख़ी हादिसे जी अकासी कंदे महसूस थिए थी। हीअ पेंटिंग ॾिसी तव्हांजे ज़हननि में कहिड़ो ख़्यालु आयो?